सूरह मजादिला रुकू नंबर 2। न ॾिठो अथई छा त जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो अल्लाह ॼाणंदो आहे। किथे बि पाण में टिनि ॼणनि जी ॻुझी सलाह करणु न हूंदी आहे, पर उन्हनि मां चोथों अल्लाह आहे, न की 5 ॼणनि जी, पर उन्हनि में 6 अल्लाह आहे। ऐं न की ॻणाटे खां तमामु घटि ऐं तमामु वधि आहिनि, पर अल्लाह साणनि आहे जिते जिते बि हुजनि। वरी जेकी कयो अथनि तंहिंजी क़यामत जे ॾींहुं खेनि सुध ॾींदो। बेशक अल्लाह सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़ आहे। ए पैगंबर, उन्हनि ॾांहुं न ॾिठो अथई छा जिन खे ॻुझनि सलाहुनि करण खां झलियो वियो, पोइ वरी जंहिंखां झलिया विया सो ई कंदा आहिनि, ऐं गुनाह ऐं हद खां लंघण ऐं पैगंबर जी नाफ़रमानी करण बाबति पाण में ॻुझूं सलाहूं कंदा आहिनि। ऐं जॾहिं तो वटि ईंदा आहिनि तॾहिं तोखे उन्हीअ लफ़्ज़ सां सलाम कंदा आहिनि जंहिंसां तोखे अल्लाह सलाम न कयो आहे, ऐं पंहिंजनि दिलनि में चवंदा आहिनि त जेकी चवंदा आहियूं तंहिंजे करे अल्लाह असांखे छो नथो अज़ाब करे। खेनि दोज़ख बस आहे, उन में पवंदा। पोइ दोज़ख बुछड़ी जाइ आहे। ए ईमान वारो, जॾहिं अव्हीं पाण में का ॻुझी सलाह करियो त गुनाह ऐं हद खां लंघण ऐं पैगंबर जी नाफ़रमानी बाबति का बि पाण में सलाह न करियो, ऐं पाण में चङाई ऐं परहेज़गारी बाबति सलाह करियो, ऐं उन्हीअ अल्लाह खां ॾुजो जंहिं ॾांहुं गॾु कया वेंदो। बुछड़ी सलाह करणु त शैतान जो कमु आहे। हिन लाइ त मोमिननि खे दिलगीर करे ऐं हू अल्लाह जे हुक्म खां सवाइ खेनि कुझु बि नुक़सानु पहुचाइण वारो न आहे, ऐं जुगाए त मोमिन अल्लाह ते भरोसो कनि। ए ईमान वारो, जॾहिं अव्हांखे चइजे त पंहिंजनि मजलिसुनि में जाइ कुशादी करियो, पोइ जाइ कुशादी करियो त अल्लाह बि अव्हां जे लाइ कुशादगी करे। ऐं जॾहिं चइजे त उथो तॾहिं उथो, त अव्हां मां जिन ईमान आंदो आहे ऐं जिन खे इल्मु ॾिनो वियो तिन जा मर्तबा अल्लाह वॾा करे, ऐं जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे। ए ईमान वारो, जॾहिं अव्हीं घिड़ो त पैगंबर सां का ॻाल्हि ए ईमान वारो, जॾहिं अव्हीं घुरो त पैगंबर सां का ॻुझी ॻाल्हि करियो, तॾहिं पंहिंजे ॻुझी ॻाल्हि करण खां अॻु पहिरियां ई ख़ैरात ॾियो। इहो कमु अव्हां लाइ भलो आहे, तमामु सुठो आहे। पोइ जेकॾहिं कुझु न लहो त बेशक अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। अव्हीं उन्हीअ ॻाल्हि खां ॾुझी वियो छा त पंहिंजी ॻाल्हि चवण खां अॻे ख़ैरात ॾियो। पोइ जॾहिं अव्हीं न कयो ऐं अल्लाह अव्हां खां टारो कयो, तॾहिं निमाज़ पढ़ंदा रहो ऐं ज़कात ॾींदा रहो, ऐं अल्लाह ऐं संदसि पैगंबर जो चयो मञो, ऐं जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे।